टेमण वेझो यूनियन काउंसिल टिल्टीअ जो गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल केतिरनि सालनि खां ज़बून हालीअ जो शिकार बणिजी वियो आहे। स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि तोड़े पढ़ाईंदड़ उस्तादनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻियल आहिनि। कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे हादसे जो इम्कान आहे। शागिर्दियाणियुनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाज कंदे चयो त गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल टिल्टीअ जी बिल्डिंग जो कमु काफ़ी सालनि खां मुकमल थी न सघियो आहे। एजुकेशन वर्क्स खाते जी लापरवाही ऐं करप्शन सबबि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत जो कमु न थियण करे बिल्डिंग ज़बून हालत में आहे ऐं स्कूल जे चौधारी बि ड्रही पट पइजी वई आहे। रोज़ानो छत जा चापुड़ किरी रहिया आहिनि, जंहिं सबबि शागिर्दियाणियूं मौजज़ाने तौर ते बची रहियूं आहिनि। भितियूं कमज़ोर हुजण करे कंहिं बि वक़्तु जानी नुक़सान पहुचाए सघनि थियूं, कंहिं बि वक़्तु को वॾो हादसो थी सघे थो। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत ॻोठाणनि समूरनि वसवारनि साबिक़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, साबिक़ MPA सरदार सिकंदर अली रायपोटो खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते स्कूल जी बिल्डिंग जो तामीरात जो कमु मुकमल जल्द कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।